हुसैनाबाद जिते ही रोड हादसो थियो आहे, मौके वारी जाइ ते हिते जेको आहे सो तव्हां ॾिसी रहिया हो त हिते जेका ही वैगन आहे उन सां छा हालत थी आहे। ऐं उनखां अलावा आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हितां जा जेके इलाइक़ा मकी आहिनि ऐं जेके हिते मौजूदु कुझु माण्हू आहिनि उन्हनि खां पुछंदासीं हुननि हादसे बाबति उन्हनि खे केतिरी मालूमात आहे ऐं हू उन बाबति छा था चवनि। उन्हनि खे फर्स्ट ट्रीटमेंट न ॾिनी वई आहे ऐं जेको नुमाइंदो अचे थो पियो 4 कलाक थी विया, जेको नुमाइंदो अचे थो सिर्फ़ु माना गाॾी खे ॾिसी वञे थो पियो। सो महिरबानी करे उन्हनि खे फर्स्ट ट्रीटमेंट ॾिनी वञे ऐं वधि में वधि उन्हनि जो इक़दाम कयो वञे, उन्हनि जे वारसनि खे इतला ॾिनो वञे। उहे किथे जेको आहे मौजूदु आहिनि उहे साइड गाॾी जे ॿाहिरि साइड में वेठा आहिनि ऐं उन्हनि खे फर्स्ट ट्रीटमेंट न ॾिनो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त ग़रीबनि जो कोई हमदर्द थियनि, उन्हनि खे ट्रीटमेंट ॾिजे ऐं जेको बि अचनि थो पुलिस आई आहे, रेंजर्स आई आहे, उन्हनि खे फर्स्ट ट्रीटमेंट न ॾिनो वियो आहे। अचे पई ऐं कोच जेका आहे सखर खां अचे पई वैगन जी ओवर स्पीड ऐं कोच जी ओवर स्पीड जे करे वैगन जो ड्राइवर को असां पोइ ते मोटरसाइकिल ते हुयुसि मां त विफरी वियो, माना हुनखे गाॾी कंट्रोल मां निकिरी, उहो बि हिक ई साइड ते आयो, वरी बस वारो बि हुनखे बचाइण लाइ हेठि लथा, जंहिंमें जेको आहे हादसो थी पियो। जिन धमाको ॾिनो लोकल ॿनियुनि में कमु कंदड़ ऐं कुझु कोच मां लहंदड़ जेके मुसाफ़िरनि में कोच में जेके ज़ख़्मी न थिया ऐं जेको आहे कोच वारनि जे मुसाफ़िरनि जो बचाव थियो, उन्हनि जी वैगन वारनि लाशनि खे कुझु कढियोसीं ऐं पंहिंजी मदद पाण त ॻोठाणा ॿिया टिया तक़रीबन 1.5 पौणा 2 कलाक ताईं काई बि सरकारी मशीनरी न पहुती। थोड़ी देर थी सही इंतज़ामिया आयूं, जेके ये गाॾियूं इतला मिलियो आयूं सही, थोड़ी देर करे पर जल्दी खणी अस्पताल उन्हनि खे पहुचायूं। थोड़ी देर में अधु मुनो कलाक लॻो, माना उन में पोइ डेड बॉडियूं खणी अस्पताल पुॼायूं, जेके एम्बुलेंस वग़ैरह आयूं। SP साहब पाण आयो ऐं DC साहब हुयो, मुख्तार कार साहब हुयो, AC साहब हुयो, सभु हिते पुॻा अची। चढ़ियासीं असां सांगड़ में लहूं पिया, मुसाफ़िरी हुयासीं उतां जा। केरु आयो अमा? 3 माण्हू जागराणी आयो बलोच। असां पोयां वेठा पोयां इलाही वेठा आख़िरी में असांखे ख़बर कोन पई, जंहिंमें धक लॻा न धक लॻो। लारी बि हेॾो आहे, लारी वीचारे बस त जाम कयो पर तबी बि वैगन आयो न। अच्छा, तव्हां ॿिया कंहिंखे ज़ख़्मी केरु थियो आहे? मां बाथे में मुंहिंजे नंढड़े खे धक आयो आहे, असां इहा हो चाचे खे आयो आहे, ॿियनि खे बि धक आहिनि सही, पर हर को परदेसी आहे, को काथों जो को काथों जो। तव्हां मां किथां आया हो, काॾे पिया वञो? असां बि आयासीं वो मीरपुर खां, मीरपुर बुरड़ो आहे न, उतां आयासीं असां सांगड़ वञूं पिया। अच्छा, ॿियो तव्हां सां गॾु केरु आहे? मूं सां गॾु हे ॿार आई आहिनि। इलाइक़े वासी उन्हनि जो इहो चवणु आहे त असां कंहिंखे बि जेको आहे सो कोन सुञातो ऐं हीअ जेका बस हुई उहा सखर खां सांगड़ तरफ़ वञी रही हुई ऐं उनखां अलावा जेका वैन हुई उहा जेको आहे सो सखर खां मीरवाह तरफ़ जेको आहे सो उहा वञी रही ऐं उनखां अलावा इन्हनि जो इहो चवणु आहे त असां हिकु बि माण्हू खे सुञातो न आहे, छाकाणि त हू तमामु शदीद ज़ख़्मी हुआ ऐं उन्हनि जी का बि सुञाणप न थी रही हुई ऐं तमामु शदीद ज़ख़्मी हुअण करे उन्हनि खे जेको आहे सो खैरपुर अस्पताल पहुचायो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अमीर गोपांग, टाइम न्यूज़ कोट जी।